अस्सलाम वालेकुम चाचा। ओ वालेकुम अस्सलाम। छा पुछाला बा? ठीक इहो तो ॿुधा चाचा, इहो छा थियो है पाण वारे पाकिस्तान वारे मैच जो? यार मूंखे परेशानी आहे ॾाढी। अलाए छा थियो, ख़बर ई कोन्हे। मां वटि टीवी कोन्हे, हुयो हिकु रेडियो, उहो ई ख़राब थी पियो आहे। हाणे ख़बर ई कोन्हे ये जेका T20 वाली सीरीज हले पई हा ऑस्ट्रेलिया में, पाकिस्तान इहो हा पाकिस्तान ऑस्ट्रेलिया हा गंद क्यों बा? वॾो गंद कयो हूंदो वॾो गंद पुट कुछ भी ना। जीअं श्रीलंका हालत करे वई पाकिस्तान में, जी। ईअं ई पाण वारा छोरा हुते बि मोकारो मल्हाए आया थी। पुट तो ख़बर ई कोन्हे पहिरीं जेका T20 हली हा उहो त बारिश जे करे छोरा पाण वारा बची विया। हल बारिश अची वई मथूं हा न त हाराए पिया। 107 स्कोर ठहियो। बस वॾी ॻाल्हि आहे। पोइ इहो हाणे पोइ इहो त मूंखे चवंदा मां बि करे वञा। अरे बाबा सफ़ा हाल कोन अथनि। हाणे वरी B20 जी ॻाल्हि ॿुधाए। हा B20 में तो सफ़ा पाकिस्तान खे बाबा धोई छॾियो। सफ़ा तड़ कराए छॾियो। सफ़ा बाबा ईअं जीअं न सियारे में तड़ कराइजे हीअं थी वञे माण्हू, ईअं ई थी विया पाण वारा छोरा। इहा सरफराज़ अञा भलो गिला आहे, मां मना थो सॼे ॻोठ में गिला आहे। सरफराज़ हाणे सरफराज़ नी बाबरू कोन भलो हो न बा। पोइ त भलो हो न वाक़ई। विढ़तो तो न कुझु न कुझु विढ़े त पियो न टीम जे लाइ। हा हे हाणे 107 छा बणो 107 अॼु हाणे ॻाल्हि ॿुधाए। हा ॿुधा न मां अॼु जीअं ऑस्ट्रेलिया वारनि टॉस खटी, हल पाकिस्तान खे दावा ॾिनो अचो असां सां गॾु खेॾो बाबा, बैटिंग कयो। हल मुकारो मलयालर जो बाबा। हूं छा तूं कहिड़े ॿुधायां पाकिस्तान जी टीम जा हाल तो रोई पवंदे न। तूं मदा लॻे तो क्रिकेट जो, तूं FM ते ॿुधो हूंदे। FM उहो तोखे चयमि रेडियो ख़राब थी पियो आहे। सिधी ॻाल्हि ॿुधाए, हा सिधी ॻाल्हि। हा 15 ते बाउट थी विया थी। 15 ते 15 स्कोर ते बाउट। ख़ुदा जो कसम मूंखे चवंदा 1500 स्कोर करे वञा। हे पिण हालत आहे। 15 ते बाउट, 24 ते 4 आउट बा। वरी 4 24 ते 24 ते 4 हल 92 ते 8 आउट बा। 92 ते 92 स्कोर ते 8 आउट। केले इहो 106 स्कोर कयो टोटल। 106 बस 106 120 बालर में। वॾी ॻाल्हि 20 जा T20 तोखे ख़बर आहे, तूं क्रिकेट जो शौंकी लॻे तो। हा हा T20 सीरीज में तोखे ख़बर आहे 120 बालनि में घटि में घटि 200 स्कोर त अचे। हा न ना अचे 180 त अचे न घटि में घटि। 180 बस हाणे वॾी ॻाल्हि आहे। पोइ माना हे त गंद कयो थो बाबरू कहणे ख़बर आहे। हे वरी इनखे लक़ब ॾेई छॾियो विराट कोहली। हुन ॿियो नंबर विराट कोहली माना हे बाबर के साईं मुकारो था अञा माना इन के वरी ये ॻाल्हि इहा आहे त जॾहिं टीम में करप्शन आहे न त पोइ सिंधियुनि खे खणे न। हिकु अधु माण्हू त पंहिंजो खणे न। सिंधी सिंधी खणे अॼु जे पंहिंजा सिंधी हुजनि आहिनि टीम में, तूं छा सम्झे थो घणो स्कोर अचे? ख़ुदा जो कसम आहे स्कोर हाणे छा बस केरु कमाए केरु आहे स्कोर खे तूं छा कंदे बस हाणे छा कजे। हाणे हिकु हटी हलायूं बीठा आहिनि, छोड़ो करप्शन आहे। हाणे वरी तोखे हाणे बालिंग ते अचे। हा सभु पंहिंजा हाणे इमाद वसीम बालर आहे। बालर हा इमाद वसीम पाण वारो छोरो इहो ई बालर हलाईंदो थी। इन कुझु न कयो न। आमिर साईं हेॾो नालो आहे, हेॾो वॾो नालो आमिर। आमिर हाणे शर्म वारी ॻाल्हि आहे। मां तोखे छा हक़ीक़त ॿुधायां। 0 आउट ते उहे स्कोर पूरो करे विया। हिकु बि हुनजो आउट न थियो आहे। 109 करे विया। 106 जो टारगेट हुयो, छको हणी 109 करे विया। हिकिड़े खे बि आउट न कयो। 10 ओवरनि में पूरो करे विया। पोइ हाणे छा सम्झे तूं छा थींदो अॼु पंहिंजे छा कंदासीं हाणे छोरनि छोरनि जो छा थींदो? तूं छा सम्झे थो? बस यार मां त चवां थो ख़ुदा करे टीम चेंज कनि बस। मां चवां थो टीम पूरी चेंज थिए। ईअं न सॼी टीम बस कुझु कोन थींदो। बस सॼी टीम खे चेंज कनि बस। बाबा असां ख़ुदा PCB खे तूं बि हथ जोड़े अर्ज़ु हाँ यार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे हथ जोड़े अर्ज़ु था कयूं त ख़ुदा खे मनो। हाणे घणो गंद कयो अथव ईअं न बा? गंद बि कयो था न, ॿियो ते हथ ॿधी असां अर्ज़ु बि कंदा आहियूं त असांजे सिंधियुनि खे बि खणे न। तॾहिं मां बि इहो चवां पियो हाणे घणो गंद थियो। हाणे तव्हां मेरिट जे बुनियाद ते 4 सूबनि मां खणो। हाणे बलोच तव्हां ॾिसिया आहिनि? बलोचिस्तान टीम हो न केॾी हले पियो PTV ते। वॾो टीम बाबा, अहिड़ा छिका हणनि पिया, अहिड़ा चौका हणनि पिया। बॉलिंग तूं वरी ॾिसे न सिंधियुनि जी सफ़ा कंदार बाबा। हथ जोड़े असां इन वीडियो ज़रिए तव्हांखे मैसेज था ॾियूं ख़ुदा इन टीम जी जान छॾो, नओं टीम ठाहियो जिते पाकिस्तान जो नालो रोशन थिए। महिरबानी बाबा, थैंक्स फॉर वाचिंग। महिरबानी।